अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लाम जे सरबुलंद कयल करबला जे मैदान में अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ इमाम हुसैन ऐं संदन जानिसारनि जी यादि में आज़ादारी। कराची, हैदराबाद, सखर, बिरिया रोड, लाहौर, इस्लामाबाद ऐं समूरे मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में जलसा जुलूस नहर। मंछूर ढंढ जे दानेस्तर वाह जो दर टुटी पियो। सेवण, भानसईदाबाद ऐं भर पासे जे ॻोठनि में पाणी अचण जो ख़तरो। दरवाज़ो टुटण वारे इतलाह खां पोइ भर पासे जे ॻोठनि मां लॾ पलाण शुरू। मंछूर ढंढ में हिन वक़्तु 118 आर पाणी मौजूदु आहे। चीफ इंजीनियर कोटड़ी बहराज सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ दानेस्तर वाह जी पुल ते पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बरसाति सटियल कराचीअ खे ठीकु करण लाइ ॾुखिया क़दम बि खणंदासीं। पाणी निकालीअ लाइ का सरकारी या निजी इमारत रंडक बणिजी त उन खे किरायो वञे। हुन वधीक चयो त माण्हू चवनि था त हुकूमत किथे नज़र नथी अचे। जेके माण्हू कमु कनि था उन्हनि खे त सरकारी जैकेट पारायो त जीअं ख़बर पवे त हुकूमत कमु करे रही आहे। वॾे वज़ीर चयो त बरसाति सबबु घरनि ऐं फसलनि खे नुक़सानु पहुचण जो सर्वे कराइण जो हुकुम ॾिनो आहे ऐं हुन चयो त कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़ननि जे हर यूसिन खे 50-50 लख रुपया ॾिना विया आहिनि। वॾो वज़ीर के इलेक्ट्रिक जी हेड ऑफिस पहुची वियो। के इलेक्ट्रिक जे CEO खेसि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त कराचीअ में 1900 मां 615 फीडर कमु करे रहिया आहिनि। 4 फुट पाणी बीठल हुजे त कीअं बिजली बहाल कयूं। वॾे वज़ीर चयो त आवाम जी तकलीफ़ुनि जो अहसासु आहे। वाटर बोर्ड खां DHO जा इलाइक़ा साफ़ कराए रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराचीअ जे मसाइलनि ते सिंध हुकूमत सां गॾिजी कमु करण जो ऐलान कंदे चयो आहे त बरसाति खां पोइ आवाम खे पेश आयल ॾुखियाईनि जो अहसासु आहे। हिन ॾुखे वक़्त में अॻु भराई साम्हूं आई आहे। पंहिंजे ट्वीट में इमरान ख़ान चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत गॾिजी कराचीअ जे 3 वॾनि मसाइलनि जो हल कढंदी। शहर में नालनि जी सफ़ाईअ सां गॾु हद दख़लनि खे हटायो पियो वञे। किचिरो साफ़ करण सां गॾु नेकालीअ जो सिस्टम बहितर बणायो पियो वञे। कराचीअ जे रहवासियुनि लाइ साफ़ पाणीअ जो मसइलो बि हल कंदासीं। सिजावल में घरनि मां पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ मुतासिर औरतुनि जो डंडा खणी एहतजाज। औरतुनि एहतजाज कंदे बदीन कराची रोड बंदि करे छॾियो। मुतासिरनि चयो त 3 ॾींहं अॻु थियल बरसाति में घर पाणीअ सां भरिजी विया आहिनि। रद पचाव बि नथा करे सघूं। घरनि मां बरसाती पाणी फौरी नेकाल कराइण जो मुतालबो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।